हैदराबाद में ज़िले बदीन जे शहर मातलीअ जे सियासी समाजी शख्सियत नूर कलंदर बख्श हालेपोटो हैदराबाद प्रेस क्लब में पंहिंजे मैनेजर मीर हसन हालेपोटो सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त 10 जून 2023 जी राति धारे संदसि सियासी मुखालिफ़ पीपी जे टिकट ते बदीन ज़िले जे चेयरमैनशिप जे उम्मीदवार ऐं बासर ज़मींदार अली असगर हालेपोटो ऐं मातलीअ जे थाणे कपरी पुलिस पोस्ट जे इंचार्ज अनवर कलोई ख़ानगी माण्हू उर्स हालेपोटो ऐं ॿियनि सां गॾिजी संदसि ख़ानगी ऑफिस ते हमलो करे मैनेजर मीर हसन हालेपोटो खे अगवा करण जी कोशिश कई, जंहिं दौरान मज़ामत करण ते जवाबदारनि मुलाज़िमनि खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो, जिथां मैनेजर मीर हसन हालेपोटो जवाबदारनि जे कब्ज़े मां फ़रार थी जान बचाई, जॾहिं त जवाबदारनि ऑफिस जी भञा करे ऑफिस में पियल रक़म 10 लाख रुपया फुर करे फ़रार थी विया। हिन चयो त सियासी मुखालिफ़ इक़्तिदार में अचण खां पोइ संदनि ख़िलाफ़ सियासी इंतकामी कार्रवायूं शुरू करे छॾियूं आहिनि, पर असीं इन्हनि खां डिॼण वारा न आहियूं। हिन चयो त असां बल्दियाती इलेक्शन में मुखालिफ़नि जो भरपूर मुक़ाबिलो करे आज़ाद हैसियत में अवामी हिमायत सां 9000 खां वधीक वोट खयां। हिन DIG हैदराबाद SSP बदीन खां घुर कई त ॼाणियल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे इन्हनि खे कानून जे कटहरे में बीहारे असांखे इंसाफ़ फ़राहम कयो वञे।